वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन नासि वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहिल मुतत्तहिरीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व इज़ा सअलका इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावतद दाई इज़ा दान फल्यस्तजीबू ली वल्युमिनू बी लअल्लहुम यरशुदून। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलाह शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अजवारी रात बाबरकात तव्हांजे हिन ॻोठ जे अंदरि अज़ीम शान प्रोग्राम रखियल आहे। मोहम्मदपुर जे इलाइक़े में भाऊ मोहम्मद लाइक मलिक साहब जी महिनत आहे। अल्लाह साईं भाऊ जी महिनत खे क़बूल फरमाए। हज़रत मौलाना अब्दुल हमीद मंगी साहब जे मार्फत सां हाज़िरी भराई आहे। दुआ है त अल्लाह सी तव्हांजे अचण खे असांजे अचण खे ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल फरमाए। दोस्तनि जी एॾी वॾी महिनत खे क़ुर्बानी खे बि अल्लाह साईं पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल फरमाए।
मुझा दोस्तों रजबुल मुरज्जिब जो महीनो आ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे 30 सिफ़रन मां पहिरीं आयत मुतलावत कई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे मुतालिक जो अल्लाह सी पंहिंजे नबीअ जे मथां एॾो वॾो इनाम फरमायो। छो त अल्लाह सी मेराज त तमामु नबियनि खे करायो पर पंहिंजो दीदार सिर्फ़ु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे करायो। इहो ख़ासि इनाम आहे पंहिंजे महबूब सां। सिर्फ़ मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के न तो मेराज बिन पैगंबरन के अल्लाह से करायो पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेका मेराज नसीब थिया जाग में सिर्फ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह मुबारक मथे न वियो खुद जिस्म में अथर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सती आसमान पार करे पंहिंजे रब सां मुलाकात करे आयो। ऐं ॿी जेका आयत मुतलावत कई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत जे मुतालिक को नबी इलाइक़े जे लाइ को नबी ज़िले जे लाइ को नबी पंहिंजे क़ौम बिरादरी जे लाइ नबी थी करे आया ऐं नबी रहमत वारा हूंदा आहिनि रहमत वारा थी करे आया। ऐं वाहिद असांजो नबी आहे 1.25 लाख नबियनि मां जेको पूरे जहाननि जे लाइ नबी थी करे आया पूरे जहाननि जे लाइ रहमत वारा थी करे आया। ऐं टी जेका आयत मुतलावत कई उहा ख़ासि पंहिंजे रब साईं जे रहमत जे बारे में छो त असांजो सोणो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सभचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारो मेहरबान नबी आहे त जंहिं अल्लाह जंहिं पैगंबर खे मोकिलियो जेको नबी रहमत वारो आहे त मुंहिंजो अल्लाह साईं बि रहमत वारो आहे मुंहिंजो रब बि मेहरबान आहे। ये 3 आयतूं तव्हांखे ज़हन में अची वियूं छो त उलमा इकराम मूंखां पहिरियां बि थी विया शायदि उन्हनि बि मेराज जे मुतालिक़ तफ़सील सां ॻाल्हायो हूंदो। मां बि मुख़्तसिरन पंहिंजो हक़ अदा कंदुसि ऐं हीउ महीनो जेको हली रहियो आहे ख़ासि करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां ते वॾो हक़ आहे। असां हक़ अदा नथा करे सघूं सिर्फ़ु क़ुर पढ़ी नबीअ जी तारीफ़ करे सघूं था ऐं कोशिशि कयूं था त असां पंहिंजी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामीअ में गुज़ारण जी कोशिशि कयूं। ओड़ा थी त नथा सघूं जेकियूं क़ुर्बानियूं सहाबा इकराम ॾेई विया माल जान बच्चा सभु कुझु क़ुर्बान करे विया असां उहे थी त नथा सघूं पर उन जे नक्शे कदम ते हलण जी कोशिशि ज़रूरु कंदासीं। चओ इंशाअल्लाह ज़रूरु कंदासीं। सोणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारो नबी आहे जंहिं नबी ते क़ुर नाज़िल थियो छो रहमत वारो आहे। ही दुनिया फ़ानी आहे ही माल मिल्कियत कुझु बि कोन्हे बेबका है बाबका वारी शयात आख़िरत आहे अबदी ज़िंदगी आहे ऐं उन ज़िंदगीअ में साथ ॾियण वारी वफ़ा ॾियण वारी शइ क़ुर आहे। छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुर में भी फरमायो ऐं उलमा इकराम मुफ्तियान इकराम उन क़ुर जे आयत जी तफ़सीर ऐं तशरीह हीअं कई आहे जो क़यामत जे ॾींहं खे जॾहिं माण्हू ॾिसंदा माशर जे मैदान खे ॾिसंदा जहन्नम जे हक़लनि खे ॾिसंदा ददकनि खे ॾिसंदा पोइ माण्हू चवंदो अल्लाह मुंहिंजे जेकर भाउ खे अबे खे अम्मा खे ज़ाल खे बाल खे जहन्नम में ठोके भले मूंखे बचा ईअं चवंदो ईअं इसरार कंदो अल्लाह हिन खे जहन्नम में दाख़िल करें भले कर पर मूंखे मुंहिंजे क़ौम वारनि खे कबीलनि खे दोस्तनि खे मिटनि खे माइटनि खे आख़िर तक ईअं बि चवंदो अल्लाह पूरे जहान खे जहन्नम में दाख़िल करें त कर मूंखे बचा। जहन्नम के ॾिसी करे माण्हू डिॼी ख़ौफ़ मां ईअं चवंदो। अॼुकल्ह माण्हुनि खे इन शइ जो फ़िक्र ई न आहे। अॼुकल्ह माण्हुनि त जहन्नम खे कोई सम्झो ई न आहे। जेकर जहन्नम के कुछ नथो समझे तो उनके गुजारिश कयां थो जेका मानी खाए तो सुबह शाम उन जेको तय जे मथा रखी करे उन जे हेठां जेका बाह बरी रही आ मेहरबानी करे पंहिंजी आंगुर 1 कलाक छा 1 सेकंड बाह में रखी त ॾिस पोइ तोखे एहसास थींदो त जहन्नम जी बाह छा आहे। जेकर बर्दाश्त करे वे तो वो जहन्नम जी बाह के बर्दाश्त कंदे पोइ जीअं वणी तीअं कर। जेकर इन शइ खे बर्दाश्त न करे सघे ख़बरदार मुसलमान जहन्नम जे बाह के बर्दाश्त न करे सघंदे। ऐं अल्लाह क़ुर में भी फरमायो अफ़सोस इन्हनि ते केॾी वॾी जुरियत आहे इन्हनि खे जो जहन्नम जे बाह के बर्दाश्त करण जे लाइ बदअमालियूं करे जहन्नम में अचण जी कोशिशि कंदा। इन शइ जो एहसास जीअरे न थींदो मरी वञण खां बाद में थींदो। चए थो न दुनिया से न दौलत से चओ सुभान अल्लाह न दुनिया से न दौलत से
न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है, खुदा को याद करने से। भैया तो मथे करे सुभान अल्लाह तो चो सोना। हाँ दुनिया सां दिल लगाए ॾिस भले उन्हनि माण्हुनि खे निंड ई कोन्हे साईं। जेके वॾा माण्हू ऑफिसर ऐं जेके पैसनि वारा माण्हू वज़ीर मिनिस्टर, असां तव्हां त सभु मिसकिन ग़रीब मौला वेठा आहियूं वाइज़नि में जलसनि में अचण वारा। ऐं उहे माण्हू जिन वटि एतिरा पैसा हुआ जो नेब जी सख़्ती थियनि त कोठनि जा कोठा पैसा साड़े छॾियो, ग़रीबनि खे बि न ॾिनऊं, ट्रकनि जूं ट्रकूं सामान दरिया में लोड़े छॾियऊं, मिसकिननि खे न ॾिनऊं। कहिड़ो फ़ाइदो थियो? तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो सुकूनात इंसान खे क़ुरान में आहे, सुकूनात दिल में रब खे यादि कर, बस सुकून इन शइ में थी, बाक़ी कंहिं शइ में न आहे। भले ॻोल्हियो पूरी ज़िंदगी ॻोल्हींदा वता हुजो, किथे तव्हांखे सुकून मिले त मूंखे ॿुधाइजो, पर क़ुरान अल्लाह अल्लाह जे रसूल मस्जिद मदरसनि खां सवाइ दिली सुकून रूहानी सुकून किथे कोन तव्हांखे मिलंदो। ऐं नबी रहमत वारो आहे चौबेश सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक रहमत वारा, हथड़ा मुबारक रहमत वारा, जिथे ॾिठऊं जिथे आया जिथे बीठा जिथे वेठा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गुज़र करे विया। रब काबा जो कसम आहे उहे गलियूं बि रहमत वारियूं थी वियूं, उहे जबल उहे पहाड़ उहे रस्ता बि रहमत वारा थी विया। छो न थियनि? जो अॼु हाजी मके मदीनी वेंदो आहे उन रस्तनि रोडनि ते ज़रूरु वेंदो आहे जिथां पहिरीं गुज़र करे वियो आहे। उते बाग़ात त कोन्हे, उते का पिकनिक त कोन्हे, उते त पहाड़ी आहे, पर ॾिसी करे हाजी छो रोईंदो आहे? हिते मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा घुमियो आहे। चो सुभान। हज़रत मौलाना कासिम नानोती रहमतुल्लाह अलैहि वॾो उलमाए देवबंद जो आलिम हो, जॾहिं मके मदीनी उमिरि हज जे लाइ आयो त जीअं लथो जहाज़ मां मके जे सरज़मीन ते पेरनि मां चपलियूं कढी छॾी। मुरीदनि चयोसीं ही पहाड़ी मुल्क अथव, हिते पेर तव्हांजा ज़ख़्मी थींदा, अची ज़ख़्मी थियण ॾियो। उते चंपलियूं कीअं रखां, मतां हिते मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा पंधड़ा करे वियो हुजे। वाह तुंहिंजो इश्क देवबंदी, चओ न सुभान अल्लाह। अॼु वाइदो कयो अहिड़ो इश्क असां बि धारींदासीं। हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैहि जॾहिं रोज़े रसूल ते दीद पियुसि दाह करे हीअं चई, ची दमकता रही तेरो रोज़े का मंज़र, चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे चो सुभान अल्लाह। दमकता रहे तेरे रोज़े का मंज़र, वो सलामत रहे तेरे रोज़े का जाली, हमें भी अता हो वो शौक़े अबूज़र, हमें भी अता हो जज्बा बिलाली। चो सुभान अल्लाह। नबी असांजो इश्क अहिड़ो धारे त ॾिस, नबी असांजो अहिड़ो प्यार धारे त ॾिस। चए तो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें। थकी त न पिया? जेके जागनि था उहे सुभान अल्लाह ॾाढा चओ। कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें, जहां जहां से वो शफीए आसियां गुजर गया। ॾाढा जो सुभान अल्लाह। जहां नजर नहीं पड़ी वही है रात आज तक, वही वही सहर हुई जहां जहां गुजर गया। महबूब रब्बी किबरिया सरताज जुमला अंबिया, ओ हजरत मोहम्मद मुस्तफा बलगल उला बेकमाल है। चो सुभान अल्लाह। रहमत सरापा जात है और
और मजमुल हसनात है। अग्ञा सुभान अल्लाह चंदा पोयन के चाहे लगे तो शामा ने जो हद हेसी ता या पोयन के थद वठी हुई आवाज के वणन जे हेठा वेठा हो ता के थद कोन थी वगोड़ी न आवा मानी फकीर भत शरीफ खाई वेठा हो कि न भूख ते वेठा असा तो चांद चुको भी ते कोन पीतो आई वेठा पोता सुभान अल्लाह वडे आवाज सां चवंदा चओ सुभान अल्लाह जो लफ्ज़ केॾो वॾो आहे ॿुधायो हेॾो थुलो आहे मण वज़न अथसि ऐं सुभान अल्लाह मुंहिंजे सोणी नबी फरमाए ज़बान ते तमामु हलकड़ी आहे क़यामत जे ॾींहं में ॾिसंदोसि तराज़ू में तमामु गौरव आहे ऐं इहो अल्लाह खे महबूब आहे इहो लफ़्ज़ ॻाल्हायो चवंदा अल्लाह खे महबूब आहे हदीस पाक आहे फरमाए कलिमतान हबीबतान इलर रहमान वो जेके मौलवी पटको ॿधंदा आहिनि पोइ इहा आख़िरी हदीस पढ़ंदा आहिनि असां के भी आखिरी हदीस पढ़ाई है हजरत मौलाना साईं सिजावल वाले बुजुर्ग साईं कासमी रहमतुल्लाह अलैह हजरत मौलाना अब्दुल गफूर साहब चो सुभान अल्लाह शेखुल हदीस माकूल वल मनकूल हजरत मौलाना उस्ताद अब्दुल गफूर कासमी सब चो रहमतुल्लाह अलैह अल्लाह साईं जे कब्र जे मथा किरोड़ रहमत नाज़िल फरमाए या हदीस मौलवी पढ़ंदा आहिनि जॾहिं उनखे पटको ॿधाईंदा आहिनि या हदीस न पढ़े उनखे पटको ॿधण मौलवी कोन्हे अब गाल समझ में आई कि नहीं वो भले केतरा किताब घर वेठे पढ़े बटे कोठा किताबन जा पढ़े बटे कमरा किताबन जा पढ़े पर वो हाथ आखिरी हदीस कोन थो पढ़े उस्तादन वटि कोन थो पढ़े मदरसन में कोन थो पढ़े पोइ ईअं सम्झी इहो मौलवी आहे कोन को भले जा ॼाण हुजे वॾी हिकिड़ा माण्हू वरी अजीब आहिनि 40 ॾींहंनि जो कोर्स करे चवंदा आहिनि असां मौलवियुनि खां बि वधीक इल्मु सिखिया आहियूं ऐं पाण खे आलिम सम्झंदा आहिनि आलिम जे वेठे फतवो हणंदा आहिनि बम गोला हिकिड़ो मौलवी आहे हिकिड़ो आलिम आहे हिकिड़ो मुफ़्ती आहे जेको मुदर्रिस आहे जेको मैंने पढ़ियो आहे उहो वेठो आहे त माण्हू चए साईं इन खां पुछो ऐं असां मौलवी आहियूं न ॻाल्हायो त सही जलसा कयूं था न ख़ुदा जो कसम आहे माण्हू असांखां मसइला पुछंदा आहिनि असां चवंदा भाउ मुफ़्तियुनि खां पुछो छो त मुफ़्ती आलिम खां मथे आहे फतवा जो कमु कंहिंजो आहे ॻाल्हायो चवंदा अचे बि अथो असांखे पोइ बि असां चवंदा आहियूं कंहिंखां पुछो मुफ़्तीअ खां पुछो जेको 10 साल मदरसनि में पढ़ी आलिम थिए थो उहो ई चए थो तो वो 40 ॾींहंनि वारो माण्हू चए थो त मां मौलवीअ खां ई मथे आहियां त हुन जो को गुमराह दुनिया में ई न आहे इहो गुमराह के न आहे पाण तो गुमराह ॿिए खे बि गुमराह कंदो नीम मुला ख़तरा ईमान नीम हकीम ख़तरा जान अब जेको अधु डॉक्टर हुजे नीम हकीम हुजे माण्हू बचंदो की न मरंदो ॼण त लुंडी नाक खाधोसि खपर वारे बचंदो ई कोन पोइ अधु मुला बि अहिड़ो अथव उन जूं फतवाऊं उन जूं डज़ अलाह शल माफ़ करे पोइ ख़ुदा खे मञियो तंहिंजे करे आलिमनि मौलवियुनि बुज़ुर्गनि हक़ वारनि खे सुञाणण जी कोशिशि कयो मां इहा ॻाल्हि तॾहिं कढी आहे त माना इहा हदीस उहा पढ़ंदा आहिनि जेके आलिम दिस्तार कंदा आहिनि है न साईं उहा हदीस पढ़ंदो जेके दिस्तार ॿधी माशाअल्लाह आलिम थींदा आहिनि लखे मुबारक उन जे वालिदैन खे पोइ भले उनजो अबो मौलवी हुजे चाहे जाहिल हुजे है न उन जे पीउ माउ खे त लखे मुबारक ॾियूं न जंहिंजो बचड़ो आलिम थियो आहे पोइ भले हारी मज़दूर छो न हुजे अल्लाह ये तो खुश नसीबन के अल्लाह ये डिग्री नसीब करनी है कुरान वाली सुभान अल्लाह चो तो मां हदीस बुधाया चदो कलिमतान हबीबतान इलर रहमान सकीलतान फिल मीज़ान खफीफतान अलल लिसान मुझे दिलबर नबी फरमाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहु अकबर कबीरा बकलमा एड़ा थवा जेके रहमान के प्यारा थवा अल्लाह के महबूब थवा ऐ जुबान ते त डाडा हलकड़ाइन तराजू में डाडा गौराइन सोना उए केड़ा कलमाइन जेके रब के प्यारा हिन रहमान के महबूब हैं सोना जुबान ते हल्का हिन लाडा वरी तराजू में डाडा गौरा मुझे दिल भर नबी फरमाओ सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम डाडा चो सुभान अल्लाह एक सुभान अल्लाह जो लफ्ज़ भी सुभान अल्लाहिल अज़ीम भी सुभान अल्लाह व बिहम्दिही ये बड़ा लफ्ज़ हैं पर मानू असा चई चई थकी पिया ही चवेनी कोन था
या त हदीस ॿुधाई मां हदीसनि जी आख़िरी हदीस वो जैसा माण्हू आलिम थींदो आहे ऐं इहे ई लफ़्ज़ आहिनि जेके ज़ुबान ते हलकड़ा आहिनि तराज़ूअ में गौरा आहिनि इहे अॼु त चवे कोन थो पर क़यामत जे ॾींहं में तराज़ूअ में नज़र कंदे न सभिनि अमलनि खां इहा अमल साईं तौर में माशाअल्लाह आहे तंहिंजे करे सुभाणे अलाह शौक़ सां ज़ौक़ सां ज़ोर सां चवंदा कयो भाऊ मुहबत सां चवंदा कयो मौलवीअ जे जो भाऊ मां न चओ पंहिंजे मुहबत मां चओ त क़यामत जे ॾींहं में कमु अचणी अमल ये महफिल मजलिस बस कलाकनि जी आहे मूंखां बाद हज़रत मौलाना सईद हबीबुल्लाह शाह साहब बुखारी उहे अचण वारा आहिनि वरी साईं बि 5 मिंटनि में कलाकनि में पंहिंजो बयान पूरो कंदो उन खां बाद भूखे वञे निंड कंदे या सॼी राति तुंहिंजी इबादत में हलंदी रहंदी हा इन जे करे ईअं न सम्झजांइ त वञी निंड कंदे त बसि ॻाल्हि ख़तमु थी वई न वरी सुबुह जे सबर फजर जे नमाज़ ते उथंदे सॼी राति तुंहिंजी छो त हाणे तव्हां नेकी जे कम सां वेठा हो दीन सां वेठा हो क़ुर ॿुधो था अशा जी नमाज़ पढ़ी आया हो हदीस पाक में जेको अशा जी नमाज़ पढ़े वरी फजर जी नमाज़ पढ़ंदो पूरी राति विच वारो निंड इहा इबादत में लिखिजी वेंदसि निंड बि मुफ़्त जी सुकून बि कयो वरी इबादत बि मिली वञे चए तो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें जहां जहां से वो शफीए आसियां गुजर गया जहां नजर नहीं पड़ी वही है रात आज तक वही वही सहर हुए जहां जहां गुजर गया जे मिसरे दे पोतुस चाहे तो रहमत सरापा ज़ात है और मजमौल नसलात है मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक रहमत जो बेशक चौदो हलवा दे आवाज़ सां दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा मुबारक रहमत जो बेशक मुझे साईं जो अखड़ियों मुबारक रहमत आहिनि जुल्फ़ मुबारक रहमत आहे तने त रब क़ुरान में ऐलान फरमायो वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सोना तू त रहमती रहमत किया अल्लाह पांजन जे ला भी रहमत चौपराहन जे ला भी रहमत हर को पांजन जे ला मेहरबान हूंदो आ इया है के न वडा नवाब वडा सरदार वडा रईस वडा वजीर वडा सदर पांजन के नवाजींदा है ना ऑफिसरन जो ड्यूटियूं वडियूं वडियूं ड्यूटियूं उन्हनि खे ऐं जेका पुलिस जी ड्यूटी हुजे पोइ हाणे उहे पाड़े वारनि खे भली जा सॼी राति बीठो हुजे मच्छरनि में हर को पांजन खे नवाज़ींदो हर को पांजन ते मेहरबान पर वंत को मेहरबानी करे त करे न करे त उनजी मर्ज़ी आहे को दोस्तनि जे लाइ मेहरबान आहे सॼणनि जे लाइ मेहरबान आहे पर मुंहिंजे दिलबर नबी ॾे नज़र कयो जेको पांजन जे लाइ त मेहरबान आहे परावनि जे लाइ बि मेहरबान आहे दोस्तनि जे लाइ त रहमत वारो आहे ख़ुदा जो कसम आहे दुश्मन जे लाइ बि रहमत वारो मुझे नबी जो रहमत चो सुभान अल्लाह खुदा जो कसम एकड़े मर्तबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े जंग खां वापस आया मंझांदे जो टाइम है मुझे नबी फरमायो साहबा जी जमात कैलूला तो कयो कैलूला वारी निंद्र कचड़ी निंद्र नंढड़ी निंद्र उहा टाक मंझंद वारी निंद्र होंदी आहे इहा जायज़ आहे सुन्नत आहे बाक़ी सुबह जी नमाज पढ़ी करे निंद्र करण इहो सख्त मना आयो आहे उहा निंद्र न कजे निंद्र टाक मंझंद वारी जंहिंखे कैलूला चइबो आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सागर कचड़ी निंद्र नंढड़ी निंद्र कैलूला फरमायो दुनिया वारो तमाम वण हुआ परे परे हर साबी वण जे छाव जेठा समय रहियो मुंहिंजो नबी भी समय रहियो आहे पंहिंजो तलवार ऐं हथियार वण सां लटकाए छॾिया तमाम साहबा निंद्र में हुया अचानक अचानक हिकु मुल्क आयो दुश्मन आयो मुशरिक काफ़िर आयो
मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तलवार खणे करे बीठो हथियार म्याणा मां कढी करे बीठो बिन हथन सा तलवार झले करे बीठो हिया जो नजर करे साहबा परे नजर आया नबी जा वफादार परे नजर आया निंड में नजर आया मोहम्मद मुस्तफा के लो है तलवार खणी करे ऐलान कंदो पयो है मयमलोक मिलनी मोहम्मदा ओ मोहम्मद अरबी तुझा वफादार परे थे तुझा यार परे थे निंड जे हालत में थे हाणे बुधा केरा तो के जो को मुखा बचाए यहाँ ऐलान तो करे तलवार हाथ में आ ओ दुनिया वारो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी पया नबूवत वारियों अखियों खोले जोरिसन अल्लाहु अकबर दुश्मन जे हाथ में हथियार है नबी निंद्र जे हालत में जाग में आयो है हाणे वो चौंदो पयो है केरा तो के मौका बचाए जे करे तू जे रड़ करे चवया बाका देवे चाचा का देवे अदा का देवे मां मरियो मुझे महबूब फौरन फरमायो हथियार तुझे हाथ में आ दुश्मन आए मात हाथ खाली आया तुझे वार भी आया मुझा दोस्त मुझा गुलाम वफादार परे नजर आया हाणे केर बचाई दो मुझे महबूब फरमायो अल्लाह सब चो सुभान अल्लाह बचाण वारो केर आ गालायो छो न था हाँ लखे दुश्मन हुजन लखे मुखालिफ हुजन जोर लगाइन वस लगाइन अल्लाह न चाहे केरा जो लखे नुकसान दे रब का सवा कोई ना है जो नुकसान दे ही सके जे करे अल्लाह फायदो दे कोई नुकसान न दींदो रब नुकसान पहुंचाण सके कोई फायदो न थो दे सके बस मालिक केरा बादशाह केरा हयाती ममाती जो मालिक केरा तो मुझे दिलबर नबी फरमायो अल्लाह मुझो अल्लाह बचाण वारो केरा मुझे नबी समझायो अल्लाह खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे सुभान अल्लाह चो कुरान खोलन जो टाइम अची वियो आहे रहमत वारी रात आ रहमत जी बरसात आ फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उल्टियों सी पारो आ सूरतुल मुल्क आहे फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर बरकत वारी जात कंहिंजिया बरकत वारी जात रब जिया जंहिंजे हथ में आ पूरी दुनिया जी बादशाही नफ़े नुक़सान जो मालिक केरा हयाती ममाती जो मालिक केरा खोल कुरान चो सुभान अल्लाह दादात जो सुभान अल्लाह मां कुरान जो दीदार कराया दुनिया वारो कुरान जो बदणत सवाबा इन सोने जो दीदार करण भी सवाब है क्यों सी पारो आ सूरत आल इमरान है आयत नंबर 26 है फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर वह कुरान चो सुभान अल्लाह मुझे सुने नबी छा फरमायो केर मुखे बचाईंदो अल्लाह कुर्बान वया रब जे नाम ता वो अल्लाह जेको मेहरबान मुझो अल्लाह रहमत वारो अल्लाह पांचन जी त रहमत वारो
पर परावल ते भी रहमान आ जेको मने सो उनखे भी खाराए थो जेको रब जो मुनकिरा रब तंहिंखे भी बुख ते नथो सुभारे जेको रब जो हलाली बानो आहे रब तंहिं ते रहमतू थो करे जेको रब जो नेमतू खाए नाशाकिर थियल आ रब तंहिंखे भी बुख ते न छॾियो तॾहिं त चवण वारे चयो सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा पता पता रब जे तारीफ़ में आ के ना ॻाल्हायो वण वण रब जे सना में आ के ना पूरी दुनिया रब जे हमद में आ के ना सिज चंड तारा रब जे तारीफ़ में गर्दिशूं कल था के ना आसमान दे नजर कयो तमाम चंड रब जे तारीफ़ में हलन था के ना दरिया समंदर अज वायदो कयो इंशाअल्लाह असां सब गॾिजी करे रब जे तारीफ़ में जिंदगी गुजारींदासीं इंशाअल्लाह सलाह शरीफ बुलंद आवाज़ से लाउड जो सेटिंग करे थोड़ो बेस घटाए गलो वट अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना सलाह शरीफ बुलंद कंदो रब साईं जी तारीफ़ तो सुबह शाम कंदासीं हमद कंहिंजी बयान कंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जिब्राइल के फरमायो जिब्राइल मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची कर चयो मुझा दिलबर नबी टे शयूं मां रब के महबूब थे घणियूं शयूं लिसानुन ज़ाकिरुन उहा ज़ुबान जे में रब जी ज़िक्र आ उहा ज़ुबान मां रब के महबूब आहे क़ल्बुन शाकिरुन उहा दिल जे में रब जी याद ऐं शुक्र आ वजसदुन अलल बलाए साबिरुन उहा जिस्म रब के महबूबा जेका तकलीफ़न ते दुख सुख भुख ते थो सबिर करे चो सुभान अल्लाह पूरी दुनिया रब जे तारीफ़ में आ के ना चए तो सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा जमीनो आसमां तेरे हैं मौजूदो अदम तेरा जो तेरा खा कर तेरा शिकवा करे या रब ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा फरमायो सोने नबी अल्लाह मुखे बचाण वारो त मुझो अल्लाह केड़ो अल्लाह जे ना ता कुर्बान वया रब जा सोना सोना नाला खोल त कुरान चो सुभान अल्लाह भई त मथे करे सुभान अल्लाह चो त कुरान जो दीदार कराइंदो अल्लाह फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम 28 सिपारो आहे बुधो दुनिया जा मुसलमानो सूरज जो नालो सूरतुल हशर आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आ बुधो दुनिया जा मुसलमानो सूरज जो नालो सूरतुल हशर 28 सिपारो आहे फरमाए तो हु अल्लाह हुल्लज़ी ला इलाहा इल्लाहु आलिमुल गैब वश्शहादत वर्रहमानुर रहीम वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लाहु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाह अम्मा युश्रिकून वल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम
चो सुभान अल्लाह। तारीफ़ कंहिंजी आ, फरमाई मूंखे बचाइण वारो मुंहिंजो अल्लाह। ज़ुबान मोहम्मद मुस्तफ़ा जी आ, नाम मुंहिंजे मिठड़े रब जो लिखतो अल्लाह। तलवार लगी हो दुश्मन जे दिल ते, हथ ॾकीयस, दिल दहकजीयुस, तलवार हथ मां छॾाइजीयुस, ॾके थो पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनो थिया, नबूअत वारे हथड़न सां तलवार खणी करे फरमायो, ओ मुंहिंजा दुश्मन मुशरिक काफ़र पलीत, मूंखे त मुंहिंजे अल्लाह बचायो आ, हाणे तू ॿुधा त तोखे केरु बचाईंदो। मईअ का मिली तोखे केरु बचाईंदो। हाणे उहो त मुशरिक हुयो न, मुशरिक त लकड़े खां डिॼंदो आहे, झंडनि खां डिॼंदो आहे, हवा जी फूक खां डिॼंदो आहे। हीअ त तलवार आहे, वञ बिना ॾिठई परेशान थी वियो, ॾकंदो रहियो, हथ ॿाहूं ॿधी बीठो, चईं बचड़े वाला ग़रीबा मिसकीना। चई अच्छा हाणे तोखे पंहिंजा बचाया था। मुशरिक त ईअं आहे न बाबा, उहा त हवा जे फूक खां बि डिॼे हा न, कॾे खां बि डिॼे, झंडे खां बि डिॼे, काठी खुश्क खां बि डिॼे। हीअ त तलवार आहे साईं। ॾिठई तलवार, चई अंतल करीम इब्नुल करीम, तव्हां महिरबान आयो, रहमत वारा हो, शफ़क़त वारा हो, असां त ॿुधियूं से ॻाल्हियूं, तव्हां महिरबान आयो, पंहिंजनि ते बि परावनि ते बि। साईं तव्हां दोस्तनि ते महिरबान आयो, तव्हां त दुश्मन खे बि माफ़ कंदा हो। साईं मां झोली खयूं बीठो आहे रहम जे लाइ, रहम जी अपील खपे। नबी साईं जे रोण खे ॾिठो, मुंहिंजे दिल भर नबी फरमायो, हल तोखे माफ़ करे छॾियो आहे। वाह मुंहिंजा नबी, तुंहिंजे रहमत खे सलाम। तोखे त कोई गार ॾे, मथे वारो डंडो ठोके, तोखे जेकर को धिको ॾे त तूं त बंदूक हणंदेसि। जहिड़ा झगड़ा असांजा थींदा बि न आहिनि न साईं, गार ते, लठ ते, बंदूक ते ऐं इन्हनि शयुनि ते। हीअ त दुश्मन आहे, सिर कलम करण जे लाइ बीठो आहे, साह वठण जे लाइ बीठो आहे। ॼण त उहो हुज़ूर साईं खे शहीद करे चुको आहे। हीअ त बचाइण वारो मुंहिंजो अल्लाह आहे। केरु आहे? अलाए चवंदा अल्लाह न। अहिड़े दुश्मन खे नबी साईं माफ़ करे छॾियो। जॾहिं नबी साईं माफ़ करे छॾियो, हाणे ॾिसो नबी जे अख़लाक खे। नबी साईं फरमायो हल, हलियो वई। तलवार टंगे करे वरी सुम्ही रहिया, बीठो आहे, कंध झुकायो बीठो आहे। बाबा वञे छो नथो, मतां को मुंहिंजो यार थे, सोने अबू बकर जहिड़ो वफ़ादार, उमर जहिड़ो बहादुर ऐं शीं, हज़रत अली जहिड़ो हैदर करार, मतां उथी पवे को तकण में चवे ही असांजे नबी जो दुश्मन आ, वार करनी, सर धड़ मां धार करनी, महिरबानी करे न तखां हलियो वई। उहो बि रोए थो, सोना तव्हां जहिड़ो महिरबान खे छॾे मां कहिड़े राहन में गुम थिया। सोना जेको तव्हां वारो राह ॾिठो आहे, मूंखे त तव्हां ख़ुशबू जन्नत जी मिली वई आहे। सोना तव्हां वारे राह खे छॾे मां गुमराहनि जे तारीख़ी रस्तनि में कीअं गुम थिया। महिरबानी कयो मूंखे कलमो पढ़ाए मुस्लमान कयो। पर में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। आयो त दुश्मन बणजी करे वियो, जन्नती बणजी करे। ये मुझे नबी जो अखलाक आ। तॾहिं त क़ुरान फरमायो, ॿुध क़ुरान फरमायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। चो सुभान अल्लाह। बेजात क़ुरान ऐलान कयो आहे, फरमायो वमा अरसलनाक इल्ला शाहिदों मुबश्शिरों व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। चो सुभान अल्लाह। चो क़ुरान रहमत आहे के न आहे? मोमिननि जे लाइ क़ुरान रहमत आहे, बाक़ी मुशरिक मुनाफ़िकनि जे लाइ बाक़ी जात। जंहिंजे दिल में ईमान आहे, शिरक कुफर निफ़ाक़ खां पाक आहे, उहो क़ुरान ॿुधंदो त दिल ई ठरी पवंदी। अब तव्हांजी दिल ठरे थी की न सड़े? जंहिंजी दिल ठरे थी सुभान अल्लाह चवंदा चओ। फरमाए वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। चो
कुरान रहमत ही रहमता फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबो ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन फरमाए इल्ला अरज़नल अमानता अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबाल फ़अबैना अन यहमिलनहा व अशफ़क़न मिन्हा व हमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला बेजाते कुरान ऐलान कयो फरमाए लाल ज़ल्ला हाज़ल कुरान अला जबल लरअयतहु काशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह वह कुरान हथ मथे करे जो सुभान अल्लाह नारे तकबीर शान कुरान शान मुस्तफ़ा मकाम मुस्तफ़ा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर कुरान रहमता इमाम सालिम रहमतुल्लाह अलैह वडो कुरान मुहद्दिस आलिम जे वात मां खुशबू पई अचे पुछियो साईं तां जे वात मुबारक मां खुशबू आ छा खाईंदा हो फरमाई कुछ न साईं पो खुशबू ही खुशबू आ हमेशा इमाम सालिम रहमतुल्लाह अलैह रोई करे फरमायो अदा मां कुरान ज्यादा पढ़ंदो आ ॻाल्हायो चवंदा कुरान वारा उहे न कब्रनि मां बि खुशबू पई निकिरे जमीयत उलमा इस्लाम देवबंदी आलिम जेके शहीद थी विया उनजे कब्रनि ते वञी ॾिसो ख़ुदा जो कसम जन्नत जी खुशबू थी अचे हा कुरान वारा इहे थी मामूली कोन थी वात मां खुशबू कुरान ज्यादा पढ़ंदो आहियां पोइ हिकु मरतबा कुरान पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई ख्वाब में साए रोज़े वारे यार जो दीदार थियो मुंहिंजे नबी फरमायो पुट सालिम उहो मुंहुं त मथे कर जंहिंसां कुरान ज्यादा पढ़ंदो आहे पोइ मां पंहिंजो मुंहुं मथे कयुमि साईं मुंहिंजे चप्पल मां चुमी वरिती आहे उन ॾींहं खां वठी करे मुझे वात मां खुशबू ही खुशबू आ वाह कुरान वारा तुझा भाग भला चो सुभान अल्लाह चो कुरान ज्यादा पढ़ंदासीं इंशाअल्लाह केड़ा केड़ा दोस्त हथ मथे करे चो इंशाअल्लाह चो पंहिंजे बचड़नि खे बि कुरान पढ़ाईंदासीं चो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद ज्यादा पढ़ंदासीं हज़रत मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह फ़ज़ाइल दुरूद में लिखियो हिकिड़े माण्हूअ जे घर मां खुशबू ही खुशबू चिंगड़ में अतुर चंबेली नाज़बू गुलाब जा गुल वण कहिड़ा पोखियल आहिनि साईं चई कुझु ई कोन्हे तव्हांजे घर मां खुशबू चई मां नबी ते दुरूद ज़्यादा पढ़ंदो आहियां पोइ हिकु मरतबा पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो मुंहिंजे दिल पर नबी फरमायो पुट उहो मुंहुं त मथे कर जंहिंसां मां नबी ते दुरूद ज़्यादा पढ़ंदो आहियां बाकुर पातो चुमियो वरतो उन ॾींहं खां वठी करे मुंहिंजे घर मां खुशबू ही खुशबू आहे अॼु वाइदो कयो कुरान ज्यादा पढ़ंदासीं दुरूद ज्यादा पढ़ंदासीं दुनिया वारो ही कुरान रहमत है कुरान शिफा है ये कुरान तो है नूरानी शीशा वो जड़ा सीधा राह दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे कदर कुरान दे इकी जान दुनियादार न बेले कदर कुरान दे जानन वाले वहीं सतुड़े शहर मदीने कदर फुलादा बुलबुल जाने वत कदर पानी दा मुर्गाबे कदर कुरान द अल्लाह जाने वत या जाने असहाबी चो सुभान अल्लाह असां जो कम कुरान बुधाइणा हिदायत कंहिंजे हथ में आ अल्लाह नबी के फरमायो सोना
जो कुरान तू बुधाए तो कोन था मरण कुरान के तो रोना इतनी कदर दुख न कर इन्नका ला तहदी मन अहबबता वलाकिन अल्लाह यहदी लिमन यशा तो जो कमा कुरान बुधाइण हिदायत वार बजे हथ में आ चो सुभान अल्लाह तॾहिं त अल्लाह नबी के फरमायो खोल कुरान चो सुभान अल्लाह भई हथ मथे कर तो कुरान जो दीदार कराया फरमाए दो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम चियों सी बारो आहे सूरतुल माइदा है आयत नंबर 7 आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आ फरमाया अय्युहर रसूलो बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास वल्लाहु ला यहदिल कौमल काफिरीन जो सुभान अल्लाह अल्लाह से फरमाया महबूब जेको कुरान दिनो माई दर दर ते पहुंचा कुरान बुधाना तुझो कमा हिदायत मो रब जे हथ में आ अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबी जा वारिस अल उलमा वरसतुल अंबिया अल अंबिया ला युरसु दिरहम वला दीनारा नबियन जो वरसो माल मिलकत पैसो सोन चांदी ना है नबियन जो वरसो दीन इस्लाम मुझे नबी जो वरसो कुरान आलिमन वट भी कुरान मुझे दिलबर नबी फरमायो आलिम मोहम्मद सीने जावार बे हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फजलुल आलिम अल आबिद का फजलुल कमर अला साइरिल कवाकिब आलिम जो फजीलत तमाम इंसान जे मथा आहे जिया चंद्र जी फजीलत सितारन ते आ वरी बे हदीस में नबी फरमायो कयो कदर उलमा जो कयो कदर वलियन जो बुजुर्गन जो कुरान वारन जो तरंग जी विंदो कयो खिदमत आलिमन जो उए खुश नसीब बिरसाल खुदा जो कसमा जे आलिमन जा हथड़ा धुराया अल्लाह नबी फरमायो फजलुल आलिम अल आबिद का फजली अला अदनाकुम छात हदीसा फरमे आलिम आलिम जो फजीलत आम इंसान ते इया जी मां मोहम्मद मुस्तफा जी फजीलत हां ते आ हदीस पाक में आ खुदा जो कसम है क़यामत जे डी माशर जे मैदान में रब से पुछंदो इंसान का छा तू तालिब थियो आ चंदो ना आलिम थियो आ चंदो ना आलिमन वट वेठे चंदो ना आलिमन जे जलसन में कचारन में वेठे चंदो ना खिदमतू कयो थी चंदो ना भला उन मानू असा तुझी दुआ सलाम दोस्ती हुई जे मानू जो प्यार आलिम सा हो वो सोचे सोचे चंदो जी साईं एड़े मानू असा मुझो प्यार होयो जंजी मोहब्बत आलिम सा हो अल्लाह से फरमाइदो इन जे सदके भी जन्नत दई छड़ियो मां जो सुभान भला जंजो डायरेक्ट आलिम सा प्यार हुजे मोहब्बत वफा हुजे उन जो छा शान हा चो सुभान अल्लाह अज वायदो कयो आल इल्म सा प्यार कंदा से आल इल्म सा मोहब्बत कंदा से आल इल्म सा वफा कंदा से दुनिया वारो होजे आलिम वरी कुरान जो होजे हाफिज अची वयो थो सैयद हबीबुल्लाह शाह वरी हुजे भी सैयद बैयत मथे करी तो सुभान अल्लाह जो सैयद ज़ात जे इस्तकबाल में अया बुलंद आवाज सा नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद उलमाए हक उलमाए देवबंद असा जा दोस्त असा जा बेहतरीन दोस्त आलिम बामल हजरत मौलाना सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी स्टेट ते पहुंची चुका आहिनि माण्हू चवंदा आहिनि मौली सैयदन के माण्हू न मञींदा आहिनि हेॾे सो माण्हू जो केॾो प्यार आहे सैयद सां असां केॾो अदब कंदा आहियूं सैयद जो तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो माण्हू तव्हांखे ग़लति गाइड करनि था ग़लति भड़काइनि था खुदा जो कसम आहे अॼु वाइदो करे चओ त इंशाअल्लाह असां आलिम ने सैयदनि जा नौकर आहियूं चओ अल्लाह असांखे आलिम बि ॾिना चओ सुभान अल्लाह
चो हाफिज भी ॾिना चो अल्हम्दुलिल्लाह वरी सैयद सुहारा भी ॾिना चो अल्हम्दुलिल्लाह असां त खुश नसीब आयो जो अल्लाह असां तव्हां खे अहिड़ो मिठड़ो क़ुरान भी ॾिनो चो सुभान अल्लाह अल्लाह अज वायदो को इंशाअल्लाह कुरान पढ़ंदासे मां अर्ज कयां पियो असां जो दिलबर नबी रहमत वारो आहे मेहरबान नबी आहे तने त कुरान फरमायो फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नबी साईं जे रहमत के ॾिसी गैर मुस्लिम मुसलमान थींदा साईं मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक के ॾिसी गैर मुस्लिम मुसलमान थींदा अॼुकल्ह जा बुजुर्ग असां जा अहिड़ा भी आलिम अहिड़ा भी वली अहिड़ा भी बुजुर्ग गुज़रिया जंहिंखे ॾिसी करे अल्लाह पियो यादि अचे सैयद ताजवान अमरोटी रहमतुल्लाह अलैह के ॾिसी करे खुदा जो कसम आहे केतिरा गैर मुस्लिम मुसलमान थिया साईं शाह मोहम्मद अमरोटी रहमतुल्लाह अलैह के ॾिसी करे केॾा गैर मुस्लिम मुसलमान थिया असां जे बुजुर्ग आलिमन वलियन के ॾिसी करे केतिरा हिंदू कलमो पढ़ी मुसलमान थिया दुनिया वारो अज वायदो कयो अज़म कयो इंशाअल्लाह असां कुरान जी तिलावत आम कंदासीं आखिर में जेका आयत मु तिलावत कई आहे उन ते भी चो अमल कंदासीं नबी जे रहमत जे मथां कुर्बान वया मुंहिंजो अल्लाह भी मेहरबान आहे हाणे 26 मार्च इस्लामाबाद जे अंदर मार्च चेलांग मार्च में सबत मथे करे जो इंशाअल्लाह शिरकत असां कंदासीं नबी जे दुश्मनन सां झेड़ो आ कादियानन सां झेड़ो आ असां मुसलमान जो बचो बचो रहंदो असां मोहम्मद मुस्तफा जे खिलाफ लफ्ज बर्दाश्त नथा करे सघो पंहिंजे खिलाफ बर्दाश्त कंदासीं बाबे जे खिलाफ बर्दाश्त करे सघो था उस्ताद जे खिलाफ बेअदबी गुस्ताखी बर्दाश्त करे सघो था पर पंहिंजे दिलबर नबी मोहम्मद मुस्तफा बिनी जिहान जे सरदार इमामुल अंबिया उन जे खिलाफ एकड़ो लफ्ज बर्दाश्त नथा करे सघो बुधे दुनिया बुधे शहर वारा भी बुधन देहाती भी बुधन पंहिंजा भी बुधन परावा भी बुधन जंहिंजे दिल में थोड़ो शुबह आ जंहिंजे ज़हन में थोड़ो गंदो आ पलीती आ कढी छड़े पंहिंजो पलीते नबी जे दौर खां वठी करे एड़ा नबी जा आशिक रहा दीवाना रहा एड़ा रहा जो नबी जे खिलाफ लफ्ज बर्दाश्त न कया नबी जे दुश्मन के टुकर टुकर कंदा रहा ज़िबह कंदा रहा कुहाड़न सा उन जा हथ भी कलम कयो पैर भी जुदा कयो मथो फाड़े करे उन जो पलीत में जालो कढी छड़िया उहा जुबान नबी जे खिलाफ बकवास पई करे जुबान कटे छड़िया जे दिल में नबी जे खिलाफ सोच हुई पलीती जी उन सीने के चीरे करे उन दिल के कढ़ी करे उन जा टुकड़ा टुकड़ा करे कुतल जे सामो रखी छड़िया तो इंशाअल्लाह असां नबी जे मोहब्बत में सब कुछ बर्दाश्त करे सको था पर गुरदासपुर खुदबाशी बर्दाश्त नथा करे सको गुस्ताखी बर्दाश्त नथा करे सको सब गर्जी करे इस्लामाबाद पहुंचंदा से मौलाना फजलुर रहमान साहब जे ऐलान के लबे करे पांचो माल पांचो जान सब कुछ कुर्बान करे सगंदा से कंदो कुर्बान के ना नारे तकबीर कायदे जमीयत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं कायदे जमीयत कदम बढ़ाओ नारे तकबीर ताजो असा जो अध कम थियो आ ए मौलविन आलिमन बुजुर्गन जो जेके दुआऊं हैं अध कम थियो ता खबर पई आले ना अब पीटीआई फकीर वेचारी हाराई ॻाल्हि समझ में आई कि ना जंहिंजा वोट ज्यादा सभिनि गांव जा पंहिंजा माण्हू फिरी विया माना मैयत जेको आहे त पंहिंजो जेको आहे त माण्हू फौत थियो पीटीआई वेचारो पर हाणे तड़े गुसल जी जेको आहे तयारी जी ज़रूरत आहे उहा बाक़ी रहियल आहे उहा साईं सही हबीबुल्ला शाह पढ़ाईंदो आहे अॼु दुआ कयो त इंशाअल्लाह असां उलमा जो साथ ॾींदासीं हाँ बस हाणे हुन जा बिल्कुलु कम पूरा थी विया आहिनि
तव्हांजूं दुआऊं आहिनि, उलमा जूं दुआऊं आहिनि ऐं महिनतूं आहिनि। इंशाअल्लाह चओ असां उलमा जो साथ ॾींदासीं, जमीयत उलमा इस्लाम फादरी कंदासीं। जर्नैल जमीयत शहीद इस्लाम जो बछड़ो हज़रत मौलाना राशिद खालमा सुमरो साहब जे अॻुवाणी में उनजे हुकुम ते लबे कंदे चओ असां सभु पहुचंदासीं। हाणे मौलवी साहब ॾिस हिते चंदे जो ऐलान कयो न फंडिंग जो, हर यूसी हर ज़िले हर तालुके ते फंड रखियल आहे। इहो फंड मिलन मारत जे लाइ फंड जमा थिए थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहादी जॾहिं मैदान में हूंदा हुआ त साहबा में ऐलान कंदा, चंदे जे लाइ अपील कंदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि त चंदो ॾियो, घोड़ा ख़रीद कयूं, तलवार कयूं, दुश्मन सां विड़ूं। भला कीअं विड़ूं? भला पोइ असां तव्हां बि चंदो कयूं त दुश्मन सां विड़ूं न, भला कीअं पहुचंदासीं इस्लाम आहे। तंहिंजे करे वाइदो कयो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम साथ ॾींदासीं। जो कुझु मूं ॻाल्हायो अल्लाह से क़बूल फरमाए।